हो ॾिस हे ॾिस के थो सीनो छॾ हाणे इहो आईनो हो 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 ला 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 हो ॾिस हे ॾिस के थो सीनो छॾ हाणे इहो आईनो सिंगार ओ सिंगार सिंगार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू आए ओ दरिया हुजे या सहरा पर पार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। अव्हांजो प्यार, अव्हांजो साथ, अव्हांजूं मोहबतूं राति जे हिन ख़ूबसूरत पहर में मूंसां गॾु हूंदियूं आहिनि। कोशिशि हूंदी आहे त राति जे हिन ख़ूबसूरत पहर खे अञा वधीक ख़ूबसूरत बणाइजे, छो त राति थिए थी, सूर जाॻनि था। जॾहिं सूर जाॻंदा आहिनि त पोइ दिलि चवंदी आहे त का अहिड़ी शइ नज़र अची वञे, का अहिड़ी ॻाल्हि ॿुधण वटां मिली वञे, को अहिड़ो गीत ॿुधण वटां मिली वञे, को अहिड़ो आवाज़ु ॿुधण वटां मिली वञे, का अहिड़ी शइ ॾिसण वटां मिली वञे जंहिंसां दिलि जो मौसम बि सुठो थी वञे ऐं सूर बि थोरा हल्का थी पवनि। सो राति जो जेकॾहिं तव्हांखे पंहिंजा दर्द, पंहिंजूं तकलीफ़ूं, पंहिंजूं शयूं, पंहिंजो प्यारु, पंहिंजो मोहबत मूंसां शेयर करिणो आहे त ज़रूरु प्रोग्राम में शामिलु थियो। 021-351-22964 टेलीफोन नंबर, इन नंबर खे तव्हां डायल कंदो, स्क्रीन ते टेलीफोन नंबर मौजूदु आहे। ऐं उन सां गॾु गॾु मैसेज अव्हां कंदो जनाब, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते वञी तव्हां जॉइन कंदा मूंखे, ऐं फेसबुक ते वञी राजा मेमन जे पेज ते तव्हां वञी मैसेज कंदा त तव्हांजो मैसेज मुंहिंजे हिन महफ़िल में शामिलु थी वेंदो। RAJAMEMON स्पेल आहे हिन पेज जी। सो हिन पेज ते तव्हां ज़रूरु शामिलु थियो। सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं विराईंदासीं, ख़ुशियुनि जे अहसास में मां सभिनी खे रखंदासीं शामिलु, छो त प्रोग्राम जो आगाज़ थींदो आहे हमेशह कंहिं न कंहिं सुठे सुठे सूफ़ी कलाम सां। अॼु बि ख़ूबसूरत कलाम सां, प्यारे आवाज़ सां, प्यारे अंदाज़ सां पंहिंजे महफ़िल जो आगाज़ कंदासीं। अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं मूंसां गॾु रहंदियूं। ख़ूबसूरत कलाम आबदा परीन जे प्यारे आवाज़ ऐं अंदाज़ में अव्हां सभिनी नज़र। Nothing gets me down, oh no. The sun will rise tomorrow. Yesterday is just history. I'm rolling with the flow. मैं तशना कहाँ जाऊँ, मैं तशना कहाँ जाऊँ, पीकर भी कहाँ जाना। मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना। मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना। Nothing gets me down, oh no. The sun will rise tomorrow. Yesterday is just history. I'm rolling with the flow. Nothing gets me down, oh no. The sun will rise tomorrow. Yesterday is just history. I'm rolling with the flow. मैं सोज़े मुहब्बत हूँ, मैं एक क़यामत हूँ, मैं अश्क नदामत हूँ, मैं गोहर यकदाना। मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना। मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना। मैं तशना कहाँ जाऊँ, मैं तशना कहाँ जाऊँ, पीकर भी कहाँ जाना। मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना। मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना।
सपने मुजस्सिम हूँ, मैं गए सुए बरहम हूँ, मैं फूल हूँ शबनम हूँ, मैं फूल हूँ, मैं फूल हूँ शबनम हूँ, मैं जलवाए जाना ना, मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना, मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना। मैं वासिफ बिस्मिल हूँ, मैं रौनक महफिल हूँ, मैं वासिफ बिस्मिल हूँ, मैं रौनक महफिल हूँ, एक टूटा हुआ दिल हूँ, एक टूटा 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 एक टूटा हुआ दिल हूँ, एक टूटा हुआ दिल हूँ। मैं शहर में वीराना, मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना, मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना। मैं तशना कहाँ जाऊँ, मैं Gets me तशना, down, nothing gets me down. मैं तशना कहाँ जाऊँ, That's पीकर भी history, कहाँ it's जाना, yesterday. मैं नारा मस्ताना, While we're rolling and मैं rolling, शौक rolling, ये rolling with the flow जिंदाना, now. मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना, I just मैं roll and नारा roll and मस्ताना, roll in the flow. मैं शौक Wore my ये sunburn जिंदाना। rise. Peace out. वेलकम जी, खुश आमदीद, भलीकार अवां सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जो मोहबतूं, अवां जो ख़ुशियूं ऐं अवां जो ख़ुशियुनि जो अहसासु हिन महफ़िल में शामिल। इरफ़ान वरी वापसि अची चुको आहे। इरफ़ान जॾहिं पाण ख़ुश्क थी वेंदो आहे त असांखे बि ख़ुशि करे छॾींदो आहे। थैंक यू इरफ़ान, तव्हां न हुया, तव्हांजी ॾाढी मूंखे माना उहा कमी महसूसु थी, बट ॾाढो मूं एनर्जेटिक थी प्रोग्राम कयो, मां कंफ्यूज़ थी न कयो पिए। इरफ़ान हूंदो आहे कंफ्यूज़ थी वेंदो आहे, इरफ़ान पुराणो माण्हू आहे न, हिन खां प्रेशर थो अचे। अस्सलाम वालेकुम। हलो, आवाज़ कोन्हे अंदरि फ़ोन में। हलो शाह साहब, हेलो आवाज़ अचे थो? हलो, हेलो हा रीबा, छा हाल आहे? हेलो हेलो, मुंहिंजो आवाज़ अचे थो? हेलो आवाज़ ई कोन थो अचेसि, मुंहिंजो आवाज़ मुंहिंजो कोन थो अचे तोॾे? महिरबानी जी, अॼु थोरो प्रॉब्लम आहे असांजे, कल्ह बि इन जे करे मूं शो न कयो हुयो, का ॻाल्हि कान्हे का। सो ख़ैर, मोहबतूं प्यार ख़ुशियूं विरायूं था। ऐं अॼु हू चवंदा आहिनि न त अॼु कबियूं ॻाल्हियूं सफ़ा पोइ तूं खटी या मां खटिया। अॼु आउं हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु तव्हां सां डिस्कस कंदुसि, छो त काफ़ी माण्हू हूंदा आहिनि जेके डिस्कस न कंदा आहिनि, पर मां चवंदो आहियां त यार डिस्कस करणु खपे। डिस्कस इहा आहे त असां पंहिंजो पाण खे कहिड़नि कमनि में, कहिड़नि मसइलनि में, कहिड़ियुनि परेशानियुनि में, कहिड़नि ख़फ़नि में लॻाए छॾियो आहे। असां पंहिंजो पाण खे अहिड़नि ख़फ़नि में लॻाए छॾियो आहे, अहिड़नि कमनि में, अहिड़नि शयुनि जे पोयां असां हली विया आहियूं जंहिंसां असांजी का हू मतिलबु चवंदा आहिनि त परे परे ताईं असांजो को वास्तो ई न आहे। मोबाइल फ़ोन, सोशल मीडिया ते असां छा था कयूं, सोशल मीडिया ते असां कहिड़े क़िस्म जी पोस्टूं रखूं था, कहिड़े क़िस्म जी पोस्टुनि खे ॾिसूं था, कहिड़े क़िस्म जी पोस्टुनि खे असां शेयर कयूं था। इहो असांजी जेका अंदरि जी जेका सोच आहे, जेका अहसासु आहे, या अंदरि जो जेका चवंदासीं माण्हू आहे, उहो उनखे ज़ाहिर कंदो आहे। तव्हां जे फेसबुक जे वॉल ते वञी माण्हू तव्हांखे परखे सघे थो, तव्हांखे सम्झी सघे थो त हीउ कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, हिन जो साइकोलॉजिकल हिन खे कहिड़ो प्रॉब्लम आहे, ऐं हीउ छो अहिड़ा कमेंट्स कंदो आहे, हीउ छो अहिड़ा शेयर कंदो आहे। नेगेटिविटी पंहिंजी ज़िंदगीअ मां कढे छॾियो। नेगेटिविटी जॾहिं ज़िंदगी मां तव्हां कढे छॾींदो त तव्हांजी ज़िंदगी ॾाढी आसान, मज़े में ऐं हरू भरू जा कावड़ हूंदी, हरू भरू गुस्सो हूंदो। हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो हिसो आहे सोशल मीडिया ते, पर आउं तव्हांखे रिक्वेस्ट कंदो हिन खां थोरो परे रहंदा कयो। मां बि घणो परे हूंदो आहियां, पर छा कजे कॾहिं कॾहिं ईअं ॾिसंदो आहियां त पोइ मूंखे बि मुंहिंजियूं बि फीलिंग्स जागी वठंदियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? साईं महबूब अली गोपांग जमशेद। महबूब अली गोपांग जी सर। कहिड़ा हाल आहिनि महबूब? ख़ुशि आहे? दुआ दुआ अल्लाह शुक्र। तव्हां आवाज़ वधाए हिन खोल। मां ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो छा हाल वाला, कीअं पई ज़िंदगी गुज़रे? बस साईं ईअं थी गुज़रे। कीअं मज़े में? गर्मी आहे थोरी घणी, बस गर्मी भी ज़रूरी आहे। गर्मी ज़रूरी आहे। एॾी आवाज़ कोन्हे छा साहब तव्हां ॾे? सर आहे आवाज़?
हा हेॾे हेॾा मूंखे थोरो आवाज़ प्रॉब्लम पियो करे। जी जी, ॿियो छा हाल वाल आहे? ठीक है सर। हा ॿियो सभु ख़ैरु आहे? सर दुआ है। महबूब भाई राति जो ख़ूबसूरत पहर आहे, गर्मी बि तमामु घणी आहे, जी जी। त पोइ कुझु अहिड़ो ॿुधायो, को अहसास, को गीत, को गज़ल, को गानो जंहिंसां गर्मी घटिजी वञे। भाई भाई आहे असांजी कुस्तान ऐं थर जे हिसाब सां। हा भाई चवंदा आहिनि हिकिड़ी सिंध जी नियाणियूं हूंदियूं आहिनि जेके परे ॼणण में 4-5 साल बरसाति न हुजे पंहिंजे माइटनि खे सारींदी हुन जे हिसाब सां भाई तव्हांखे ॿुधायां। चलो सही आहे, ज़बरदस्त ज़बरदस्त, ॿुधायो ॿुधायो। मींहं वसी तूं छो न मींहं वसी अल्लाह मुंहिंजे अबाणनि लतम सालड़ा छो न मींहं वसी तूं थो। वाह। ए अम्मा सावण ते आई सावण सावण धीअड़ी पराई मुंहिंजो जो मुल्क मलीर चवनि था मींहं वसी तूं छो न मींहं वसी तूं थो। अल्लाह मुंहिंजे अबाणनि लतम सालड़ा छो न मींहं वसी तूं थो। वाह। ॿियूं सहेलियूं जन आऊं ॾिसो पई डरां मुंहिंजा माइट परे आऊं अकेली मरां मुंहिंजो मुल्क मलीर चवनि था मींहं वसी तूं छो न मींहं वसी तूं थो। वाह वाह सही वाह। अम्मा जजो मींहुं वसी रहियो आहे अम्मा भाइरनि जी भेण हिते हंजूं हारे मुंहिंजो मुल्क मलीर चवनि था मींहं वसी तूं छो न मींहं वसी तूं थो। वाह सही वाह, वाह सही वाह, वाह सही वाह, ज़बरदस्त कमाल। हा बस अकम भाई क्लैप 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 तव्हांजे लाइ। महिरबानी महिरबानी महिरबानी, ज़बरदस्त भाईजान, ज़बरदस्त, मज़ो अची वियो। मतिलबु छा मौसीक़ीअ सां दिलचस्पी आहे या ईअं ई पंहिंजे दिलि वटां ॻाईंदा आहियो, गुनगुनाईंदा आहियो? तव्हांजो प्रोग्राम मिली वियो आहे त असांखे थोरो मौक़ो मिली वियो मेरे ॻाइण जो। न न ज़बरदस्त ज़बरदस्त, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। तमामु प्यारो आवाज़ु, प्यारा तव्हांजा सुर, मूंखे ॾाढो सुठो लॻो, मज़ो आयो। थैंक यू महिरबानी। थैंक यू ब्रदर, थैंक यू। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, थैंक यू। अधु असां सां गॾु गॾो भई। ऐं हक़ीक़त आहे जॾहिं का सुठी शइ ॿुधण वटां या सुठो आवाज़ु ॿुधण वटां या सुठी ॻाल्हि ॿुधण वटां मिलंदी आहे त पोइ दिलि जो मौसम ॾाढो ज़बरदस्त थी वेंदो आहे। मौसम भले कहिड़ो बि हुजे, गर्मियूं त तमामु घणियूं अची वियूं आहिनि ऐं गर्मियुनि में मां ज़रूरु तव्हांखे चवंदुमि त गैर ज़रूरी पंहिंजे घरनि खां ॿाहिरि निकिरंदा कयो। ऐं जेकॾहिं तव्हां निकिरो था कंहिं कमकार सां त पंहिंजे मथे खे ढके निकिरो, छो त उस तमामु घणी आहे, सिजु तमामु घणो तेज़ आहे जेको तव्हांखे लॻंदो आहे तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़ींदो आहे। ॿारनि जो ख़ासि ख़्यालु रखो ऐं गर्मियुनि में हरू भरू ॿाहिरि ॿारनि खे न कढो, ख़बर न पवंदी, कुझु बि थी सघे थो, केॾी महिल बि थी सघे थो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरे वाह, ख़ुशि आहियां, चाक चङी भली? हाँ चाक चङी भली आहे, तो चाक चङो भली। मां ठीकु आहियां। तूं स्पीकर खोले छो ॻाल्हाई पई? स्पीकर कोन्हे खुलियल। पोइ थोरो तेज़ ॻाल्हाए। हाँ थोरो तेज़ ॻाल्हाए, ॿोड़ी थी वई आहीं। हाँ तेज़ थी ॻाल्हायां। हा ख़ुशि आहीं, चाक चङी भली? हाँ चाक चङी भली आहे, तूं चाक चङो भली? सभु सेठ, ख़ालिश आहे न, थोरो वधायो अंदरि स्पीकर खे। जी मां ठीकु आहियां। आउं बि ठीकु आहियां, ज़िंदगी सुठी पई गुज़रे। केतिरी सुठी थी गुज़रे? इलाही 100% सुठी पई गुज़रे। 100% यादि कंदी आहीं तूं मूंखे? हाँ याद छॾण कंदी आहियां, कल्ह बि अची वेही रहियासीं, मूंखे कल्ह थी करियां, तूं आई कोन। हा कल्ह आयुसि ई कोन आऊं, कल्ह अची तूं वेही रही आहीं। पोइ टीवी ते शो त हलियो न, शो त ॾिठो ई न। हाँ शो देर सां आयो। शो देर सां हलियो? हाँ इलाही देर सां आयो। अच्छा, हा को प्रॉब्लम थियो टेक्निकल? कल्ह आउं आयो हुउमि पर को प्रॉब्लम हो टेक्निकल, इन करे लाइव न अची सघियुसि।
कॾहिं कोन अची सघियां। चल ख़ैर आहे, ॿियो ख़ैर लॻो पियो आहे? हा खे लॻो पियो। ॿुधाए भला को गानो शानो ॿुधाए। हा ॿुधाए ने हिकिड़ो गानो। हिकिड़ो गानो ॿुधाए गानो। बस हिकिड़ो गानो ॿुधाए। हा हिकिड़ो गानो ॿुधा, ॿ ॿुधण नथो चाहियां, तूं हिकिड़ो ॿुधा। दीवाना हुआ हा हा मस्ताना हुआ ओहो तेरी चाहत में कितना फसाना हुआ। ओए होए तेरी आने की खुशबू तेरे जाने का मंज़र तुझे मिलना पड़ेगा अब ज़माना हुआ। कहानी सुनो जुबानी सुनो हमें प्यार हुआ था इकरार हुआ था ये तमन्ना हमें तुम्हें दुल्हन बनाए तेरे हाथों पे मेरे नाम की मेहंदी सजाए वाह तेरी मैंने पढ़ाए तेरे सदके उतारे ये तमन्ना हमें तुम्हें दुल्हन बनाए। वाह। है तमन्ना हमें तुम्हें अपना बनाए। वाह वाह ज़बरदस्त। थैंक यू अरीबा, थैंक यू। अरीबा असां सां गॾु गॾु वई, ॾाढी ज़बरदस्त असांजी कॉलर आहे, रेगुलर कॉलर आहे, रेगुलर कॉल कंदी आहे, सुठो लॻंदो आहे। थैंक यू वेरी मच अरीबा, अल्लाह ब्लेस यू, अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो। सो अरीबा मूंसां गॾु गॾु हुन सां गॾु गॾु पहिरियां दोस्त हुयो ऐं पाण ॾाढा ज़बरदस्त गीत बि ॿुधूं पिया, कचहरी बि कयूं पिया, ॻाल्हियूं बि कयूं पिया। सो गर्मियुनि खां बचण जे लाइ कोशिशि इहा कयो त घणो हरू घर खां पंहिंजे खां ॿाहिरि न निकिरो। लाइट न आहे त पोइ भले छांव में वेही रहो, विञणो शिणणो हणो, बाक़ी जेको आहे सो उस में न निकिरो ॿाहिरि। सो ख़ूबसूरत गाने ते वञण पर हिकिड़ी कॉल वठां त हुन खां पोइ गाने ते वञा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुख़्तियार जी साईं, कहिड़ा हाल आहिनि मुख़्तियार? ख़ुशि आहीं? साईं काल वठो। वठी छॾी थी जानी, ख़ुशि आहियो? चाक चङा भला? महिरबानी महिरबानी, ख़ुशि आहियो? तव्हां ॿुधायो तबियत सही आहे? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। थैंक यू। ख़ुशि आहियो? मां ख़ुशि लॻा थो नथो लॻा? माशाल्लाह ज़बरदस्त लॻो था। हा महिरबानी महिरबानी महिरबानी, इहो अवांजो प्यार आहे, साथ आहे अवांजो, थैंक यू। हा एसी जे रूम में वेठा आहियो तव्हां, माशाल्लाह ज़बरदस्त लॻो था। तव्हां बि रूम में वेठा हूंदो, टीवी रूम में हलो हूंदी, ॿाहिरि त कोन हूंदी? साईं ॿाहिरि आहे, किथे आहे रूम? असां ॿाहिरि में रूम किथां आया? अच्छा शो ॾिसो पिया? माशाल्लाह ज़बरदस्त नमूने शो ॾिसूं था। शो टीवी ते ॾिसंदा आहियो, मोबाइल ते ॾिसंदा आहियो? महफ़िल जा मोर आयो टीवी ते, LCD ते। अच्छा ज़बरदस्त ज़बरदस्त, थैंक यू वेरी मच अदा, महिरबानी। महफ़िल जा मोर तव्हां हूंदा आहियो, तव्हां न हूंदा त पोइ शो ई न थींदो आहे। न कल्ह असां हुयासीं पर मोर तव्हां न आयो त पोइ शो ई न थी सघियो। मोर कल्ह मोर खे गर्मी लॻी ॾाढी। हा न चलो ॿुधाए छा थो ॿुधाई मुख़्तियार? गर्मी लॻी वई तॾहिं न आया हुआ, असां त मौजूदु हुआसीं। महिरबानी महिरबानी, अची वियासीं, अॼु अची वियासीं। ॿुधायो को गीत गतल गानो? ॿुधायूं था बिल्कुलु। असां ॾाढा उदास हुयासीं। थोरो आवाज़ वधायो शाह साहब। जी। असां सां कचहरियूं कयो दोस्तो हलिया वेंदासीं ओचितो ओचितो। असां सां कचहरियूं कयो दोस्तो पखी शाम धारा ही काॾे वञनि था। पखी शाम धारा ही काॾे वञनि था। पवे कोन थो कंहिंजो कोई पतो हलिया वेंदासीं ओचितो ओचितो। भला को प्रिय खां कीअं जुदा थिए। भला को प्रिय खां कीअं जुदा थिए। ॾुखियो उस्ताद केॾो अमर हलो हलिया वेंदासीं ओचितो ओचितो। वाह। असां सां कचहरियूं कयो दोस्तो हलिया वेंदासीं ओचितो ओचितो। वाह साईं वाह, महिरबानी महिरबानी महिरबानी, कुर्ब कुर्ब। अदो असां सां गॾु गॾु हो वाही पांदी खां मुख़्तियार उस्मानी। थैंक यू वेरी मच मुख़्तियार। पाण हाणे गाने तरफ़ था हलूं जी। ख़ूबसूरत गानो आहे,
प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ मास्टर मंज़ूर जो मुंहिंजे अहिड़ो यार न मिलंदे। इंजॉय दिस ट्रैक। ट्रैक खां वरी वापसि थो अचां, केॾांहुं न वञो, मूंसां गॾु रहिजो। कोशिश करे ॾिस यार तूं
वेलकम जी, खुश आमदीद भलीकार अवां सभिनी खे दिल जी गहराइयुनि सां भलीकार ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं। राति जो ख़ूबसूरत प्यार आहे, हिन प्यार में दिलि चवंदी आहे त कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि जेके प्यारियूं प्यारियूं लॻनि, सुठियूं सुठियूं लॻनि, सुहिणियूं सुहिणियूं लॻनि। सो दिलि जो मौसम जेकॾहिं तव्हांखे सुठो करिणो आहे त पोइ तव्हांखे ज़िंदगीअ मां जेके नेगेटिव जेके तव्हांजे माइंड में थिंग्स आहिनि, नेगेटिव थिंग्स जेके मतिलबु तव्हां सोच रखंदा आहियो नेगेटिविटी वारी, त उनखे तव्हांखे तव्हांजे दिमाग़ मां कढणो पवंदो। पॉज़िटिविटी जी तरफ़ ईंदो, जॾहिं पॉज़िटिविटी जी तरफ़ ईंदो त ज़िंदगी आसान थींदी, मज़े में थींदी। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु पियो ॻाल्हाए? एक्चुअली ना हमें उर्दू नहीं आती, हम अहमदाबाद से बात कर रहे हैं। उर्दू नहीं आती आपको? जी उर्दू नहीं आती, हम सिंधी आती है आपको? सिंधी भी नहीं आती, उर्दू भी नहीं आती, तो हम किस लैंग्वेज में बात कर रहे हैं इस वक्त? उर्दू आती है। उर्दू तो आपने कहा कि उर्दू नहीं आती। क्या नाम है आपका? शान ज़हरा। सॉरी? शान ज़हरा। शान ज़हरा। जी माशाल्लाह, कैसी है आप? ठीक, कहाँ से बात कर रही हैं, किस शहर से? जी अहमदाबाद। एबटाबाद से। आपको दिल की गहराइयों से खुशामदीद कहते हैं। तो आपने हमारा शो देखती हैं या ऐसे ही आज कहा कि बस लगा देते नंबर टीवी पे? हम आपका शो रोज देखते हैं और बहुत मजा आता है देख के। मज़ा आता है आपको? सिंधी समझ में आती है? समझने नहीं आती, आपकी ज़बान बहुत अच्छी लगती अच्छा, है। थैंक यू वेरी मच जी। आपकी मोहब्बत है और आपकी आवाज़ भी बहुत अच्छी है और आपकी भी ज़बान अच्छी है। अच्छा हाँ जी, आप क्या करती हैं, अपने बारे में बताएं कुछ। टीवी का आवाज़ बंद कर दें, टेलीविज़न का आवाज़ बंद कर दें। एक्चुअली मैं बेटा टीवी का आवाज़ बंद कर दें, नहीं तो फ़ोन कट हो जाएगी। अच्छा टीवी का आवाज़, एक मिनट, टीवी हाँ। का आवाज़ बंद करो, दरवाजा बंद कर दो टीवी की आवाज़, बिल्कुल। जी अच्छा। हाँ जी, क्या बोल रही है? मेरी बहन को आपसे बात करने का बहुत शौक है। आपकी बहन, आप क्या करती है, पहले आप अपने बारे में बताएं। मैं पढ़ती हूँ। पढ़ती हो? क्या पढ़ती हो? मैं स्कूल में पढ़ती हूँ। स्कूल में ही पढ़ा जाता है? कौन सा रेलवे स्टेशन पे पढ़ा जाता है? क्या कौन सी क्लास में पढ़ती हो? मैं 10th में। हाँ जी, आपकी जुबान एक्चुअली मेरे पूरे घर वालों को बहुत अच्छी लगती है। अच्छा जी, थैंक यू वेरी मच। आपके घर वालों का भी थैंक यू। और कुछ? हेलो। अच्छा, आपकी आवाज़ ना बिल्कुल धीमी धीमी आ रही थी और दूर दूर से आ रही थी, तो कोशिश किया करें जब भी कॉल किया करें तो फ़ोन की तरफ ध्यान दिया करें, और टीवी पे जो बात कर रहा है आपसे तो टीवी मत सुना करें, फ़ोन पे ही सुना करें, तो आपकी आवाज़ भी मुझ तक सही पहुंचेगी, मेरी आवाज़ आप तक पहुंचेगी सही। सो नेक्स्ट कॉलर की तरफ से। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। मौला अली मदद। केर आहे सुना? अबा आज़म सूमरो क्राम पिंडी इस्लामाबाद। साईं आज़म साईं, ख़ुश आहियो? चाक चङा भला? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, बहितरीन साईं। तव्हां ॿुधायो, ख़ुश आहियो? बिल्कुल ठीक ठाक, अल्लाह साईं जो करम आहे। भाभी भी खुश आ? अल्हम्दुलिल्लाह, उहा भी खुश आहे, ख़ैर सां। चलो खुश हुजो, आबाद हुजो। असां त यार गर्मीअ में माना वो चवंदा आहियूं न, मरी विया आहियूं गर्मीअ में। गर्मी ॿाहिरि ॾाढी आहे, हिते त चलो शुक्र आहे गर्मी एतिरी कोन्हे ख़ासि। हा, कीअं पई ज़िंदगी गुज़रे? मज़ो अचे पियो ज़िंदगीअ में न? अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्लाह जा करम, बस मसरूफ़ ज़िंदगी गुज़रे थी पई। शो ॾिसो पिया न? शो बिल्कुलु ॾिसूं पिया तव्हांजो शो। चलो, तव्हां पिंडी में आहियो, रावलपिंडी में या इस्लामाबाद में आहियो? टेक्सला, पिंडी खां अॻियां टेक्सला में। अच्छा, वेरी गुड, ज़बरदस्त ज़बरदस्त। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। आया आहियो, वंड ॾेई वञो, कुझु ॿुधाए वञो। हा, वंड ॿुधायूं था। हा हा, मुख़्तियार सिद्धी जो ॿुधाईंदासीं अॼु। वाह 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 वाह। विद दोइड़े सां। हा प्लीज़ प्लीज़। सूर घणा ऐं सुर हिकिड़ो, तेसी हूंदा जेसी जीअरो, ओ कुझु पंहिंजा कुझु ग़ैर मिली, तेसी ताईं वींदा जेसी जीअरो आहे। हाँ गुड,
गुड हा दुख थींदो ज़रूर आ छॾ दुख के हीअ दुनिया दुखनि सां भरी पई आ वाह वाह आहे सागर छा अरमान इहो मुंहिंजा कोन थींदा जेसी जीअरो आहियां वाह वाह ओ दर्दन के सीने में रखी जीअणो थो पए बस छा कजे दर्दन के सीने में रखी जीअणो थो पए बस छा कजे मुर्की माण्हुनि सार बुझाणे ओ मुर्की माण्हुनि सार बुझाणे वाह ओ मिलणो थो पए बस छा कजे वाह सही वाह वाह सही वाह वाह सही वाह मिलणो थो पए छा कजे ॿियो साईं ख़ुशि आहियो ख़ैर सभु ख़ैर। हफ़्तो खनि थी वियो कोन कई हा कचहरी कोन कई ज़रूरी आहे ईंदा कयो एक्चुअली इन करे ट्राई कंदा रहंदा आहियूं बसि ईंदा रहंदा कयो पंहिंजी आवाज़ ॿुधाईंदा कयो पंहिंजे हुजण जो अहसासु ज़रूरु ॾियारींदा कयो पर जेको आहे सो बसि काल क़िस्मत सां लॻंदी आहे इन करे असां शो डेली ॾिसंदा आहियूं कालियूं बि डेली कंदा आहियूं तव्हां थैंक यू सर थैंक यू वेरी मच इहो तव्हांजी मोहबत तव्हांजो प्यार लख थोरा थैंक यू साईं हुयो पिंडी खां ऐं उनखां पहिरियों टेक्सला खां ऐं उनखां पहिरियों एबटाबाद से जो कॉल थी थैंक यू वेरी मच आप इतना चाहते हैं इतना प्यार करते हैं तमामु सुठो लॻो मूंखे त असां भले चवंदा आहिनि न त रीजनल चैनल ते वेठा हुजूं पर असांखे पूरे पाकिस्तान मां असांखे कॉल्स ईंदियूं आहिनि तो थैंक यू वेरी मच जी अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु पारस फ्रॉम लाड़काना पारस फ्राम लाड़काणो हुजे ई नाणो त घुम लाड़काणो पारस कहिड़ा हाल आहिनि तुंहिंजा अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो बिल्कुलु ठीकु ठाक पारस खे भली कार था चऊं आफ्टर लॉन्ग टाइम पारस उहा ई आहे न जेका पहिरियां कॉल कंदी हुई जी जी भैया कहिड़ा हाल आहिनि पारस जा सफ़ा मन तव्हां ॿुधायो सफ़ा मन लॻी पई आहे पारस जी जी अल्हम्दुलिल्लाह शुक्र चलो। अल्लाह जो तव्हां ॿुधायो बसि सभु सेट आहे एवन अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं शो ॾिसो पिया जी हाणे कुझु ॾींहंनि खां वरी ॾिसूं पिया कुझु ॾींहंनि खां वरी ॾिसो पिया विच में काॾे टीवी ख़राबु थी वई या दिलि ख़तमु थी वई टीवी खां मैं बस टीवी को ॾिसंदी हुयमि हा टीवी से ख़राब थी वई चलो 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 पारस पंहिंजे बारे में कुझु ॿुधाए असांजा तमामु घणा हिते व्यूअर्स आहिनि नवां जंहिंखे पारस जी ख़बर न आहे पारस छा कंदी आहे पारस सॼो ॾींहुं कीअं गुज़ारींदी आहे ज़रूरु ॿुधाए जी मां मैट्रिक में स्टडी कंदी आहियां चलो गुड ॿियो घर में हूंदी आहियां थांव मलींदी आहियां कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त न स्कूल ईंदी आहियां स्कूल खां पोइ बाद में मंझंदि जी निंड करे वरी शाम जो अकेडमी ईंदी आहियां हा रुगो पढ़ंदी आहे माना पढ़ाकू आहे मां पढ़ाकू पुटु आहियां चलो 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 अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे तव्हांजा नसीब बि सुठा हुजनि ऐं पढ़ंदा रहो ईअं ई आबाद रहो को गानो शानो ॿुधायो त पोइ तव्हांखे असां पास कयूं म्यूज़िक में बि गाना असुल में मूंखे जेको आहे न ॿुधाइण में लॼी थींदी आहे न ॿुधायो लॼी नथी ॿुधा गानो न पोइट्री ॿुधायांव थी हिकु नंढड़ी हाल ॿुधाए पोइट्री ॿुधाए पारस अच्छा तव्हां मूंखे गानो ॿुधाईंदव ठीकु आहे मां गानो ॿुधाईंदुमि तव्हां पोइट्री ॿुधायो जी रूह आजाद है मजबूर तकाजा ना रहे रूह आजाद है मजबूर तकाजा ना रहे है तमन्ना कि मुझे कोई तमन्ना ना रहे आए हाय आए हाय आए हाय क्या बात है जी ज़बरदस्त कमाल थैंक यू तव्हांखे गानो ॿुधायां थो मां पारस कहिड़ो गानो ॿुधायां सिंधी ॿुधायां या उर्दू ॿुधायां सिंधी 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 ॿुधायां जी दुख जो ॿुधायां ख़ुशी जो ॿुधायां जेको तव्हांजो कहिड़ो मूड आहे ॿुधण जो दुख जो या ख़ुशी जो ॿुधाए मूंखे इंतज़ारीअ में गुज़ारी ज़िंदगी सारी इहो मूंखे न ईंदो आहे ॿियो ॿुधाए और जेको पोइ तव्हांखे अचे तव्हां ॿुधाए छॾियो हा जी हलो मां ॿुधायां थो हिकिड़ो ई दर्द अहिड़ो ॾे ज़िंदगी खुटी पए जानी मरी वञा मां तुंहिंजी बि जिंद छुटी पए
हिकिड़ो ई दर्द अहिड़ो, हिकिड़ो ई दर्द अहिड़ो, ख़ुशियूं लिखियल न आहिनि, मुंहिंजो भाग आहे अहिड़ो, जंहिंमें न दुख ॾिना अथई उहो ॾींहुं आहे कहिड़ो, हाणे ज़ख़म ॾे अहिड़ो, जीअं दिलि मुंहिंजी छिॼी पए मां। वाह वाह, कमाल, विसरी वियो हाणे अॻियां। थैंक यू पारस। ओके, लिसन दादा। हा अदी अदी। मुंहिंजी नंढड़ी भेण उहा मूंखां पोइ तव्हांजी फैन थी वई आहे, जॾहिं खां मां शो ॾिसण लॻी आहियां पोइ हाणे चए थी अॼु मां भाई राजा सां ॻाल्हाईंदमि। चलो मूंखे बिल्कुलु अदड़ी सां ॻाल्हायो, नंढड़ी भेण सां ॻाल्हि करायो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदड़ी ख़ुशि आहीं? जी जी, तव्हां ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। तुंहिंजो नालो छा आहे भेण? फलक। फलक 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 देखूं हवा देखूं। ॿुधो ॾिठो अथई गानो, ॿुधो अथई? जी जी। फलक सां माना मुंहिंजो नंढो भाउ आहे सोणो, इफ़्तिखार नालो आहे न, सोणो सोणो सॾींदा आहियूं असां। पोइ नंढे हूंदे जॾहिं शमन जा गाना ईंदा हुया नंढा नंढा, पोइ हुन में सोणो लिखे, सोणो सोणो ईअं इन तरीक़े जा हूंदा न, पोइ आउं चवंदुमि तुंहिंजे लाइ ॻायो अथई, त पोइ तूं बि ख़ुशि थींदी आहे फलक जे नाले सां जेके गाना ईंदा आहिनि। चलो वेरी गुड। शो ॾिसंदी आहे बच्चो मुंहिंजो? जी जी, ॾिसंदी आहियां आतिश सां गॾु। कहिड़ी क्लास में पढ़ंदी आहे भेण मुंहिंजी? 3 में पढ़ंदी आहे। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। चलो वेरी गुड, ज़बरदस्त। मुंहिंजी धीउ काइनात बि 3 में पढ़ंदी आहे, ख़बर आहे तव्हांखे? न न। हा बसि उहा तव्हांजी सम्झो त माना हम उमिरि आहे तव्हांजी। ठीकु आहे। थैंक यू वेरी मच। फलक हुई मूंसां गॾु एंड पारस फ्राम लाड़काणो। ऐं लाड़काणो तमामु प्यारो शहर आहे, मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे लाड़काणो। ऐं जॾहिं बि मां लाड़काणे वेंदो आहियां त मूंखे ख़ुशी थींदी आहे, त छो त हू तमामु हिकु ज़बरदस्त शहर आहे, ज़बरदस्त माण्हू आहिनि हुतां जा, ज़बरदस्त प्यार कंदड़ माण्हू आहिनि हुतां जा। ऐं आर्टिस्ट जी जेका दुनिया आहे हुन में बि तमामु घणो वॾो चवंदासीं त हिसो रखियो आहे लाड़काणे शहर। तो ख़ूबसूरत गाने जी तरफ़ सां जी, प्यारो आवाज़ु आहे ऐं प्यारो अंदाज़ आहे। ऐं मां हमेशह चवंदो आहियां त ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा, पर मां चवंदो आहियां त ज़िंदगी कॾहिं बि ॾुखी नथी थी सघे। ख़ूबसूरत गानो आहे, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे काशिफ़ आघाणी जो। काशिफ़ आघाणी चए थो, ज़िंदगी बिन तुंहिंजे सनम सारी, गम जो सहराई रुगो वारी। एंजॉय दिस ट्रैक। जिंदगी बिन तुझे सनम सारी, जिंदगी बिन तुझे सनम सारी, गम जो सहरावे रुगवारी। जिंदगी बिन तुझे सनम सारी, गम जो सहरावे रुगवारी। गम जो सहरावे रुगवारी, गम जो सहरावे रुगवारी। जिंदगी बिन तुझे सनम सारी, गम जो सहरावे रुगवारी।
जी राह में वया लुट जी, इश्क जी राह में वया लुट जी। इश्क जी राह में वया लुट जी, इश्क जी राह में वया लुट जी। कई जिन प्यार में वफादारी, गम जो सहरा ऐ रुगवारी। जिंदगी बिन तुझे सनम सारी, गम जो सहरा ऐ रुगवारी। गम जो सहरा ऐ रुगवारी, गम जो सहरा ऐ रुगवारी। जिंदगी बिन तुझे सनम सारी, गम जो सहरा ऐ रुगवारी। जे तेरो प्यार वा पेरी तो सा, जे तेरो प्यार वा पेरी तो सा। जे तेरो प्यार वा पेरी तो सा, जे तेरो प्यार वा पेरी तो सा। ओ तेरी का भीषणा प्यारी, गम जो सहरा ऐ रुगवारी। जिंदगी बिन तुझे सनम सारी, गम जो सहरा ऐ रुगवारी। गम जो सहरा ऐ रुगवारी, गम जो सहरा ऐ रुगवारी। जिंदगी बिन तुझे सनम सारी, गम जो सहरा ऐ रुगवारी। गम जो सहरा ऐ रुगवारी, गम जो सहरा ऐ रुगवारी। गम जो सहरा ऐ रुगवारी, गम जो सहरा ऐ रुगवारी। गम जो सहरा ऐ रुगवारी। तोखा थींदे धार, खिलंदे खिलंदे यार। लुढ़क लही प्यालार करे, ओ लुढ़क वही प्यालार करे। तोखा थींदे धार, तोखा पोए केरु असांजी सुपरी लहंदो सार। लुढ़क वही प्यालार करे, ओ लुढ़क वही प्यालार करे। तोखा थींदे धार। छा कजे छा कजे छा कजे। वेल जी कुझु कोन कंदासीं, मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में सभिनी खे रखंदासीं शामिल। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी मां पई ॻाल्हायां, कहिड़ा हाल आहिनि? बिल्कुल मां थी ॻाल्हायां, बिल्कुल अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुल ठीक ठाक। तव्हां ॿुधायो? बिल्कुल ठीक ठाक, महक अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआउनि सां बिल्कुल तव्हांजे साम्हूं। छा हाल आहे, कीअं पई ज़िंदगी गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह ज़िंदगी गर्मी में तमाम सुठी गुज़रे। चलो वेरी गुड, ज़बरदस्त। ऐं अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजे बचड़नि सां गॾु आबाद हुजो। असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। गर्मियुनि जो मौसम आहे, उनखे कीअं पिया एंजॉय कयो? हा गर्मियुनि जो मौसम माण्हू एंजॉय कंदो आहे, वाकई सही था चओ। हा न, गर्मी में माण्हू एंजॉय न कंदो आहे?
हाँ न गर्मी में कहिड़ो एंजॉय तव्हां मायूं जेके किचन में कमु करण वारियूं न उन्हनि लाइ एंजॉयमेंट कोन हूंदी आहे तव्हां त माशाल्लाह आहियो त तव्हां घुमो फिरो जी 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 ऑफिस असांजे घर जे कमरे में ई आहे न एसी लॻी पई आहे उते आहे न ॿाहिरि कोन वञिणो पवंदो आहे घर जे किचन में वेहनि थियूं मायूं वरी चओ भई असांजे मथां थोरो थियूं कनि वॾो हा चुल्हे जा 24 कलाक हाँ सही 24 कलाक बस किचन में वेठियूं आहिनि ॻाल्हि अहिड़ी थी करी महक जो बता भला ईअं माना ईअं सभु नेठि नाश्तो ठाहिण मंझंदि जी मानी हाँ हाँ नाश्तो ठाहिण मंझंदि जी मानी ठाहिण ॿियो छा कंदियूं तव्हां भला ॿुधायो अधु मुंहिंजो छा कंदियूं भला ॿुधाए हा न न ॿियो कुझु कोन कंदा ॿार संभालण घर संभालण जो सवलो कमु आहे तव्हांखे त वरी मर्दनि खे छुटी आहे हफ़्ते में 2 ॾींहं असांखे त उहा छुटी कोन्हे का अच्छा 2 ॾींहं छुटी आहे उहा 2 ॾींहं जेका छुटी आहे असां कीअं गुज़ारींदा आहियूं तव्हांखे अंदाज़ो आहे घुमी फिरी गुज़ारींदा तव्हांखे अंदाज़ो आहे तव्हांखे त हीअ जेका 2 ॾींहं छुटी हूंदी आहे उहो मर्द वीचारो घर में माना 6 ॾींहं जेके गुज़रंदा आहिनि न उन्हनि खां माना सम्झ त ॿीहर ते 12 ॾींहं गुज़ारींदो आहे 2 ॾींहं हा सही था चओ सही जी 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 तव्हां असां त चऊं त मां त चवां थो छुटी हुजे ई न मर्दनि खे घर वञनि ई न कमु कनि राति जो ममा ममा करे सुम्ही पवंदा वरी हा सही था चओ असां रुॻो ॾोह कयोसीं न मायुनि हा मायुनि जो वॾो ॾोह आहे हाणे मायुनि इन जहिड़े में लॻा पिया हुजूं हा चलो ॿुधाए गर्मी त पायो त कंहिं वक़्तु तिड़कनि बि न हल गर्मी में को गानो ॿुधाए त मौसम दिलि जो मौसम गानो ॿुधाइणो जेको यादि कयो तव्हां महिल ॿुधाए छॾियो अरे हलो इहो ॿुधाए मूंखे हाणे कहिड़ी ख़बर तूं ॿुधाइणो हुयो त मूं तव्हांखे ॿुधो तव्हां इहो ॿुधायो इहो ई तोखे ॿुधाइणो इहो ई ॿुधाइणो हुयो मूंखे अॼु छा ॻाल्हि आहे माना मां उन वक़्तु तव्हांजी कॉल जे टाइम ते ई मां इहो गानो ॿुधाए छॾियो ॾिसो छा कजे ॿियो को ॿुधाए भला हाणे ॿियो कहिड़ो ॿुधाए सुबुह इहो ई यादि हल ॿुधाए इहो ई ॿुधा अच्छा तोखां पोइ केरु असांजी तोखां पोइ केरु असांजी तोखां पोइ केरु असांजी सुपरी लहंदो सार वाह जुड़क लड़ी प्यालाड़ करे तोखां थींदे धार वाह वाह खिलंदे खिलंदे यार जुड़क लड़ी प्यालाड़ करे रात खुटी आई बाख फुटी पई रात खुटी आई बाख फुटी पई जंहिं पल वेढ़ी वार जुड़क लड़ी प्यालाड़ करे वाह वाह तोखां थींदे धार खिलंदे खिलंदे यार जुड़क लड़ी प्यालाड़ करे जी तोखां थींदे धार वाह वाह तुंहिंजो आवाज़ अदी सफ़िया सां मिले थो छो महक अॼु सफ़िया खे अदी सफ़िया सां महक तव्हांजो आवाज़ मिले थो अॼु मां ईअं थोरो फी कयो आहे मूंखे कॉल जेका ईंदी आहे लास्ट में अच्छा कारा नीरा पीला सावा ॻाढ़ा फिका सही ये सभु अथई रंग ज़िंदगी आहे रुॻो अच्छा अच्छा न कदी कर घणा दफ़ा सम्झायो अथमि अॼुकल्ह त गर्मी में सभु अच्छा अच्छा थी वियो आहे हा चलो गुड आहे जी थैंक यू वेरी मच महक तव्हां ईंदा आहियो सुठो लॻंदो आहे पंहिंजो आवाज़ सां पंहिंजे तव्हांजी शो में न मुंहिंजी कॉल वॼंदी आहे तव्हां मुंहिंजी कॉल खणंदा न आहिनि हा मुंहिंजी कॉल वेंदी आहे तव्हांजे शो में एतिरा दफ़ा वेंदी आहे पर मुंहिंजी कॉल न खणंदा न आहिनि रिसीव न आहिनि कंदा अलाए छो तव्हां चई छॾियो आहे असां छो चवंदासीं तव्हांजो कहिड़ो फोन सां गॾु फोटो ईंदो आहे जो महक आहे हिनखे न खणो ईअं त आहे कोन नंबर हाणे एॾो वांदो थोरी आहे डायरेक्टर जो नंबर पियो ॾिसे ईअं हा त पोइ ख़बर पइजी वेंदी आहे डायरेक्टर वटि ॿिया बि खोड़ कम हूंदा आहिनि फोन खां सवाइ अच्छा कारा नीरा पीला सावा ॻाढ़ा फिका इहे सभु रंग यादि कर वरी पाण सुभाणे ॻाल्हाईंदासीं चलो सही आहे ठीकु आहे ॿियो छा हाल वाला भला ॿियो बसि कहिड़ो पियो आहे सफ़ा सेट आहे तव्हां ॿुधायो तव्हांजे गर्मी कीअं आहे तव्हांजे पासे
असांजे पासे मौसम सुठो आहे, राति बि बर्फ़ पई हुई। अच्छा। हा जी जी, ॾाढो थधो मौसम हुयो ऐं राति मां ॾाढो इंजॉय कयो। तव्हां चयो त मां अकेले में सॉन्ग थो ॻायां अञा ताईं सॉन्ग तव्हांजो कोन आयो आहे, किथां लंडन वग़ैरह में अची तव्हांजो सॉन्ग अची वियो, ईद ते पुराणो बि थी वियो गानो। असां त कोन ॿुधोसीं। त ॿुध न, यूट्यूब ते वञी ॿुध थो, अॼु हाणे हलायां थो पंहिंजे शो में, ॿुधजांइ। अच्छा हलो सही आहे। ठीकु आहे भाई, मुंहिंजो गानो हलाए छॾिजो हाणे, ॿुधाए थोरा मज़ा। भाई मां गानो ॻायो आहे त माण्हुनि खे यकीन नथो अचे, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? पोइ या त कंहिं आवाज़ पहुचा थो हूंदो न हा, आवाज़ अचे थो, हाणे हलायां थो, हाणे ॿुधजांइ ख़ाली छा उहो हलाए छॾियो, थो अचे महबूब मुंहिंजो। ठीकु आहे? अच्छा हलो सही आहे, ठीकु आहे। ओके ओके, ख़्यालु रखिजो पंहिंजो। थैंक यू वेरी मच जी, थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। ॾाढी हिकिड़ी प्यारी पासे मां ई मां ॾिठमि हींअर हिकिड़ी छोकिरी आई मुंहिंजे शो में, फैन हुई, ॾाढी ज़बरदस्त फैन हुई, ॾिसी लियो पाए वरी हली वई हिते ई बेजा। उस्ताद बुखारी जूं ही सिटूं त असीं सुरहाण जा गेसूं सदा बणिजी सवारियूं था, कननि खे बि शबनम जी निगाहुनि सां निहारियूं था, न थूहर सां रखूं यारियूं, न सूरनि खे था विसारियूं, मगर राबेल जा नौकर गुलाबनि जा गुलाम आहियूं। दिलावर जमाली, महिरबानी दोस्त। फराज़ सिंधी आहे, थैंक यू वेरी मच जी। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम, थैंक यू वेरी मच जी। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरा? कायनात। कायनात मुंहिंजी प्यारी प्यारी, मुंहिंजी राणी, भेण, धी, ख़ुशि ऐं चाक चङी भली। जी तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु सेट आहियां, तुंहिंजी दुआउनि सां बिल्कुलु तुंहिंजे साम्हूं वेठो आहियां। जी जी माशाल्लाह, त ॾाढा प्यारा था लॻो। हा, हूअं आऊं किनो लॻंदो आहे, अॼु प्यारो पियो लॻा। कीअं चयो तव्हां? माशाल्लाह हूअं ई सुठा लॻंदा ईअं जेको तव्हां चवंदा आहियो न, इन में थोरो मूंखे फ़र्क़ु लॻंदो आहे। जी ख़ैर, ॿियो छा हाल अहिवाल आहे? कीअं आहे मौसम? दिलि जो मौसम कीअं आहे? सफ़ा सही लॻो पिया आहे। सही लॻो पियो आहे, सफ़ा रोमेंटिक लॻो पियो आहे, दिलि जो मौसम। सुठा सुठा गाना ॿुधण ते दिलि चए पई। जी जी चलो वेरी गुड। ॿुधाए ॿुधाए। अगरि तव्हां जॾहिं बि मां तव्हांखे कॉल कंदी आहियां न, मुंहिंजी कॉल खां पोइ तव्हां मुंहिंजी पसंदि जो ई कलाम हलाईंदा आहियो। हा, कीअं भला? जी मां हिकु ॾींहुं कॉल कई त तव्हां हुन ॾींहुं मस्तु मंज़ूर वारो गानो हलाए छॾियो। हा, तूं जो विछड़ी वे फिरी, उन खां पोइ मूं कॉल कई त जेको तव्हां अॼु हलाईंदा न आहियो आमद मगल जो गानो, इहो तव्हां हलाए छॾियो। हा, ॾिस मूंखे ख़बर आहे न मुंहिंजी धीउ खे छा पसंदि आहे। जी जी मूं चयो जेको मां कलाम हलाइण वारी जॻह ते। कायनात, कायनात तव्हांजो नालो आहे, ॾाढो प्यारो नालो आहे तव्हांजो, ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। जी तव्हांजी धी ठीकु आहे अदा? हा बिल्कुलु सेट आहे, A1। जी जी तव्हां हुनखे कॾहिं शो में आणियो न? आई हुई न मुंहिंजे दमादम सिंध में जो आई हुई न, हिते बि आणींदोमांसि केॾी महिल। उहो शर्मिली आहे, थोरो घटि ॻाल्हाईंदी आहे। हा उन ॾींहुं बि न थिए ॻाल्हि। हा ॻाल्हाईंदी घटि आहे, वरी ॾिसंदी बसि, माना चवंदो आहियां त ॻाल्हा ॻाल्हा कुझु न, बसि ॾिसंदी आहे पई, खिलंदी आहे पई। आई हुई तिन ॾींहुं बि न थिए ॻाल्हि। हा 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 हा, चलो ॿियो ख़ैर, को गानो वानो ॿुधाए भला पंहिंजी आवाज़ में कायनात। जी अॼु गानो नथी ॿुधायां। छो? छो जी ॾेखारियो बसि। छो? इहा आवाज़ मूंखे तव्हांजी ॾाढी वणंदी आहे। ॿुधाए गानो ॿुधाए। जी अदा अॼु गानो नथी ॿुधायां। ॿुधा हाणे भेण ताईं। बसि यादि न आहे। बसि किटी आहे पोइ तोसां अॼु खां। न ठीकु आहे पोइ ॿुधायो। ॿुधा। नाराज़ न थियो। हाल ॿुधा। अमीला थी ॿुधाए, ठीकु आहे? हा। दुआ कर मुंहिंजी जले अमा। वाह वाह। दुआ कर मुंहिंजी जी जले अमा, ओ छुटे जान मुंहिंजी हिन के दमा, ओ छुटे जान मुंहिंजी हिन सूर मां। वाह। ऐं तुंहिंजे राज़ी रब राज़ी थींदो, हर डो मुंहिंजो थी माफ़ ईंदो, वतन जा मोटी नज़ारा ॾिसां, छुटे जान मुंहिंजी हिन के दमा। वाह सही, वाह वाह सही, थैंक यू बेटा, थैंक यू वेरी मच। मीर बलोच मूंसां गॾु आहे। थैंक यू मीर। लिखतो वो गुलजार की मीठी उर्दू सा एक शख्स जीवन में मिस्री सी मिठास घोलता है। वाह वाह, मुझे नज़र लगे तो घट थी वही है, मुझे मैसेज भी नज़र कोन था अचन। मीर शुएब बलोच है जो अस्सलाम वालेकुम राजा भाई, कैसे हो? अदा साईं मैं आपका बिग फ़ैन हूँ, प्लीज़ मैं आपसे मिलना चाहता हूँ, और राजा भाई प्लीज़ मेरे अब्बू को सलाम दो, वो दूसरे सिटी में है, प्लीज़। हाज़िर साईं, तव्हांखे मूंसां मिलणो आहे त मंडे टू थर्सडे
सूमर अंगारो अरबा खपीस ऐं सिंध टीवी ते राति जो शो कंदो आहियां, शाम जो 7 बजे अची वेंदो आहियां सिंध टीवी ते। सिंध टीवी जो ऑफिस जेको आहे सो कोरंगी में आहे, मेहरान टाउन जे बिल्कुलु पासे में आहे, ड्राइविंग लाइसेंस जे पासे में आहे, त इते अची तव्हां मूंसां मिली सघो था, डोंट वरी। सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं, ऐं मां तव्हांजो फ़ैन आहियां, तव्हां भले फ़ैन हुजो न हुजो पर मां तव्हांजे करे आहियां, तव्हांजो फ़ैन आहियां। पाण हलूं था मुंहिंजे गाने जी तरफ़ महक, मुंहिंजो गानो ॿुधजांइ, थो अचे महबूब मुंहिंजो सेज खे सिंगारियो। एंजॉय दिस ट्रैक। Pachkum, pachkum, dum 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 pachkum, pachkum. थो अचे महबूब मुंहिंजो सेज खे सिंगारियो, गुल विछायो राह में मुश्क अंबर हारियो। थो अचे महबूब मुंहिंजो सेज खे सिंगारियो, थो अचे महबूब मुंहिंजो सेज खे सिंगारियो, गुल विछायो राह में मुश्क अंबर हारियो। थो अचे महबूब मुंहिंजो सेज खे सिंगारियो, थो अचे महबूब मुंहिंजो सेज खे सिंगारियो। जीअं अचे जाने वफ़ा झूम जी महफ़िल वञे, जीअं अचे जाने वफ़ा झूम जी महफ़िल वञे, झूम जी साज़ नवां छेड़ियो ऐं गीत खे झुंगारियो, साज़ नवां छेड़ियो ऐं गीत खे झुंगारियो, गुल विछायो राह में मुश्क अंबर हारियो। थो अचे महबूब मुंहिंजो सेज खे सिंगारियो, थो अचे महबूब मुंहिंजो सेज खे सिंगारियो। Pachkum, pachkum, dum pachkum, pachkum, dum pachkum, pachkum. महकी पियो माहौल आ चौ तरफ थी रोशनी, महकी पियो माहौल आ चौ तरफ थी रोशनी, चौ तरफ रात सजी रक्स कयो ऐं चिराग ॿारियो, रात सजी रक्स कयो ऐं चिराग ॿारियो, गुल विछायो राह में मुश्क अंबर हारियो। थो अचे महबूब मुंहिंजो सेज खे सिंगारियो, थो अचे महबूब मुंहिंजो सेज खे सिंगारियो। सद मुबारक मरहबा सब चओ घायल इएं, सद मुबारक मरहबा सब चओ घायल इएं, सब चओ दिल खोले दर्शन कयो ऐं नेण पंहिंजा ठारियो, दिल खोले दर्शन कयो ऐं नेण पंहिंजा ठारियो, गुल विछायो राह में मुश्क अंबर हारियो। थो अचे महबूब मुंहिंजो सेज खे सिंगारियो, थो अचे महबूब मुंहिंजो सेज खे सिंगारियो, थो अचे महबूब मुंहिंजो सेज खे सिंगारियो, थो अचे महबूब मुंहिंजो सेज खे सिंगारियो। आपको भूल जाए हम इतने तो बेवफा नहीं, आपको भूल जाए हम आपसे क्या गिला
करें आपसे क्या गिला, करें आपसे कुछ गिला नहीं, आपको भूल जाए हम तो समझ रहे थे ये तुम मिले प्यार मिल गया, हम तो समझ रहे थे ये तुम मिले प्यार मिल गया, एक तेरे दर्द के सिवा, ओ एक तेरे दर्द के सिवा हमको तो कुछ मिला नहीं, आपको भूल जाए हम। छा कजे वेल जी कुछ कोन कंदासीं, मोहबतूं प्यार ऐं ख़ुशियुनि जे हिन अहसास में अवां सभिनी सां शामिलु रहंदासीं रात जा ही 2 कलाक, ऐं रात जा ही जेके 2 कलाक हूंदा आहिनि इहे कमाल हूंदा आहिनि। इन्हनि में असांजी ज़िंदगीअ में जेके बि प्रॉब्लम्स हूंदा आहिनि, जेके बि परेशानियूं हूंदियूं आहिनि उहे ख़तमु थींदियूं आहिनि। इन जे करे त मां पंहिंजे ऑडियंस सां गॾु हूंदो आहियां, पंहिंजे व्यूअर सां गॾु हूंदो आहियां, ऐं तव्हां मूंसां गॾु हूंदा आहियो, छो त ख़बर हूंदी आहे, पक हूंदी आहे त कोई आहे जेको असां सां गॾु आहे। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, या अली मदद। साईं अची विया? जी अची विया। जी वाह साईं, वाह साईं। हाणे साईं हिते माना ओके थी वियो कमु, कमाल थी वियो अब्दुर रहमान चावरा साहब। बस 2 टे ॾींहं साईं कयोसीं, मां राजा साहब खे घणो तंग कयोसीं, हाली 2 टे ॾींहं वफ़्को ॾियो पाण खे, छा कयूं? हा वफ़्को ॾिनोसीं पंहिंजे पाण खे 2 टे ॾींहं, हाली चङो थियो वक़्फ़ो ॾिबो आहे, वक़्फ़ो ॾिबो बि आहे। बस हाणे अची वियासीं प्रोग्राम ते, कल इंतज़ार कयोसीं, न हलियो तव्हांजो मोबाइल बंदि थी पियो। ॿुधाए पंहिंजे आवाज़ में को गानो विझ मथे में सूर। गानो ॿुधायां तूं गोविंदा जो VIP गानो। हा VIP गानो, तूं VIP ॿुधाईंदो आहे, ॿुधा। हा ॿुधायां, ॿियो ॿुधा। कॾहिं ॿुधाईंदे ॿुधा ॿुध भला। ॿुधा। आएगी हर पल तुझे मेरी याद, आएगी हर पल तुझे मेरी याद, खालिस मुलाकात के बाद, खालिस मुलाकात के बाद, मिलने को दिल भी करेगा फरियाद, हाय मिलने को दिल भी करेगा फरियाद, खालिस मुलाकात के बाद, खालिस मुलाकात के बाद, मिलने को दिल भी करेगा फरियाद, मिलने को दिल भी करेगा फरियाद। बस अब्दुर रहमान जी बस बिटिया स्टार ते चढ़ी। हा थोड़ो ॿुधाईंदो कर, बस काफ़ी हूंदो आहे थोड़ो। ॿियो ख़ैर आहे, ख़ुश आहे? ॿियो ख़ैर अल्हम्दुलिल्लाह सब सेट। ठीकु आहे, पंहिंजो ख़्यालु रखिजे। असां सां गॾु भई अब्दुर रहमान चावरो, ॾाढो असांजो प्यारो कॉलर आहे। थैंक यू वेरी मच अब्दुर रहमान चावरो साहब। मीर खान बलोच फ्रॉम दुबई, थैंक यू वेरी मच मीर खान। सोबिया सरमद मूंसां गॾु आहे। सोबिया लिखियो आहे त वफ़ा करना आदत है हम गरीबों की, मंजिल ना मिले तो बात है नसीबों की, दुनिया के रिश्ते कुछ अजीब होते हैं, अपने पराए सब करीब होते हैं, छोड़ देती है दुनिया उनको मुक़द्दर जिनके गरीब होते हैं। वाह से वाह, थैंक यू वेरी मच। ज़ुबैर अहमद जरवार के भली कार था कयूं जी। ज़ुबैर अहमद जरवार लिखियो है त हर खुशी से खूबसूरत तेरी शाम कर दूं, अपना प्यार मैं सिर्फ तेरे नाम कर दूं, मिल जाए अगर दोबारा ये ज़िंदगी, हर बार ये ज़िंदगी तेरे नाम कर दूं। वाह से। आई एम ज़ुबैर अहमद जरवार। सलाम राजा भाई, कैसे हो? हमारी फैमिली आपका शो को बहुत इन्जॉय कर रही है। आई एम ज़ुबैर अहमद जरवार फ्रॉम टंडवाला यार, थैंक यू ज़ुबैर। शमशेर परिहार मूंसां गॾु आहे। शमशेर परिहार लिखियो आहे त दिल में दर्दन जो दास्तान पहिरियों पियो आहे, दिल में दर्दन जो दास्तान पहिरियों पियो आहे, जीअं तारनि सां आसमान भरियो पियो आहे। हाय हाय बुखारी मुंहिंजी दिलि लॻी वई आहे दिलबर, तोसां न त सोणनि सां जहान भरियो पियो आहे। नंढड़ी शैला गुल टंडो मोहम्मद ख़ान, अस्सलाम वालेकुम भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? मां बिल्कुलु ठीकु आहियां, थैंक यू वेरी मच मुंहिंजी अदी। अज़हर अली मैसो आहे, अस्सलाम वालेकुम या अली मदद। भाउ राजा तबियत कीअं आहे? मुंहिंजो नालो आहे सरदार अज़हर पाशा।
मेसो ऐं नूरपुर विलेज मां तव्हांजो प्रोग्राम ॾिसी रहियो आहियां। माशाल्लाह सुठो प्रोग्राम हली रहियो आहे। थैंक यू वेरी मच जी साईं। वालेकुम अस्सलाम, मौला अली मदद। थैंक यू। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। गुलरेज़ कहिड़ा हाल आहिनि? राजा भाई दुआऊं अल्लाह जे एहसान। तव्हां ख़ुशि आहियो, मज़े में? सब सेट A1 फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे बिल्कुलु साम्हूं अॼु लाड़काणे मां ॿी कॉल आहे। अल्लाह से ख़ुशि रखे वापसि हुजो। हा बिल्कुलु मिठा लाड़काणे मां बि आहे। शो ॾिसो पिया न पिया ॾिसो? हा बिल्कुलु शो ॾिसां पियो राजा। वाह वाह, भली ॻाल्हि था कयूं गुलरेज़ खे। गुलरेज़ कीअं पई ज़िंदगी गुज़रे? ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा। गर्मीअ में या गर्मीअ जे करे या हूअं ई ज़िंदगी ॾुखी थी वई आहे? ज़िंदगी गर्मी जे करे ॾुखी थी वई आहे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे, अल्लाह पंहिंजो एहसान आहिनि। हाय छा कजे छा कजे छा कजे कीअं कजे। चलो थैंक यू वेरी मच, वेलकम। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। जी हा। हा थोरो दिल चरी हाणे वरी उन लाइ मरे थी। जेको वारे वियो तोखे विसारे वियो, सुतन में खारे वियो, दुख में भी दिया डरी हाणे वरी उन लाइ मरे थी। सोच थोरो दिल चरी हाणे वरी उन लाइ मरे थी। वाह साईं वाह, वाह साईं वाह। थैंक यू वेरी मच दोस्त, थैंक यू। गुलरेज़ चांडियो फ्राम लाड़काणो ॾाढो प्यारो असांजो कॉलर आहे ऐं दिलि सां कचेरी कंदो आहे ऐं दिलि सां मोहबत ॾींदो आहे, दिलि सां इज़त ॾींदो आहे। सो थैंक यू वेरी मच गुलरेज़। अव्हां जूं मोहबतूं, अव्हां जो प्यार ऐं अव्हां जो जेको इहो मान ॾियणु आहे इहो हमेशह मां दिलि में रखंदुमि ऐं तव्हांखे सेव रखंदुमि दिलि जी हार्ड डिस्क में। तो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि, काफ़ी अहिड़ा कॉलर्स आहिनि जेके तमामु पुराणा मुंहिंजा कॉलर्स आहिनि। मुख़्तलिफ़ चैनल्स ते मुख़्तलिफ़ टाइमनि ते उन्हनि कॉल्स कयूं आहिनि ऐं पंहिंजो मतिलबु उहो चवंदा आहिनि न, पंहिंजो टाइम कढे। एतिरो मुश्किल वक़्तु आहे, गर्मी लॻी पई आहे कि लाइट आहे न आहे, टाइम कढे मूंखे ज़रूरु कॉल कंदा आहिनि। सो सुठो लॻंदो आहे। थैंक यू वेरी मच। अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं, इन ई मोहबतुनि सां गॾु पाण कंटिन्यू रखंदासीं हिन महफ़िल खे। तो राति जो ई पहर हिन महफ़िल में सुठा सुठा गीत बि हलंदा आहिनि। मूंखे ख़बर आहे तव्हांखे छा पसंदि आहे, पर माण्हू काफ़ी चवंदा आहिनि त साईं असांजी फरमाइश ते को गानो हलायो। फरमाइशी प्रोग्राम आहे कोन। फरमाइशी प्रोग्राम हूंदा हुया, जंहिं वक़्त में हूंदा हुया त उन वक़्तु फरमाइश बि पूरी कंदा हुआसीं, डेडिकेशन्स बि माण्हुनि खे ॾींदा हुआसीं। हाणे वक़्तु थोरो तेज़ीअ सां फास्ट पियो हले, तेज़ पियो हले त तव्हां फ़ोन कॉल ते अचो, कचेरी कयो, ॻाल्हि ॿोल कयो ऐं वरी अॻियां मूव ऑन थियो। जॾहिं तव्हां अॻियां निकिरंदा त वरी ॿियूं बि जेके काफ़ियूं कॉल्स आहिनि उहे ईंदियूं रहंदियूं। त तव्हां सभिनी जो अचणु, हिन महफ़िल में शामिलु थियणु, इहा ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। सो राति जे हिन ख़ूबसूरत पहर में, सो राति जो पहर हमेशह थधो ई हूंदो आहे, भले गर्मियुनि जो मौसम हुजे या सर्दियूं हुजनि, पर राति जो मौसम थोरो थधो थी वेंदो आहे। राति जो 9 खां पोइ आहिस्ता आहिस्ता थधियूं हवाऊं लॻंदियूं आहिनि, मतिलबु पोइ बि माण्हू सुकून में अची वेंदो आहे। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। राजा साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चङा भला आहियो? बिस्मिल्लाह अनवर साईं, तव्हां ॿुधायो, ख़ुशि वेठा आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां भाइरनि जूं दुआऊं आहिनि, ॿियो सभु ख़ैर लॻो पियो? सभु सेट अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अनवर बलोच खे भली कार था कयूं दिलि जी गहराइयुनि सां। महिरबानियूं अव्हां जूं। अलाह अव्हांखे सिहत ऐं तंदुरुस्ती ॾींदो। तव्हांजो कल्ह प्रोग्राम ॾिठोसीं पर उहो माना लाइव कोन हो। हा हा, कल्ह बसि थोरो टेक्निकल प्रॉब्लम्स थींदा आहिनि कॾहिं कॾहिं, गर्मी त घणी लॻी पई आहे। जी हा, पोइ वरी उहो प्रोग्राम असां ॾिठो, छो छॾींदासीं कोन इहो प्रोग्राम। महिरबानी साईं, महिरबानी, कुर्बन तव्हांजा। बिल्कुलु, छो त असांजो पंहिंजो प्रोग्राम आहे। असां भले लाइव हुजे या हूअं ई हुजे, असां पंहिंजो ॾिसंदा आहियूं। साईं इहो त सुठो आहे, प्रोग्राम हलियो। कॾहिं कॾहिं त माण्हू तस्वीरूं ॾिसी सिकू लाहींदो आहे। मां त कॾहिं कॾहिं ईअं कंदो आहियां। बिल्कुलु बिल्कुलु, असांखे त पाण सिक आहे न। पर अॼु आउं वेठो जॾहिं प्रोग्राम मैनेजर सां ऐं ख़ालिद शाह साहिब सां, त टेक्निकल स्टाफ त लॻो पियो हुयो, त मूंखे चयो वियो त अॼु बि मुश्किल थिए हेॾा होॾा। त पूछो यार, माना हिकिड़ो ॾींहुं त ठीकु आहे थी वियो, पर ॿियो ॾींहुं वरी माण्हू न करे त पोइ माण्हू माना मूंखे ई अजीब लॻंदो आहे। मूंखे ई माना हिकिड़ी तड़प थींदी आहे तव्हां सां ॻाल्हाइण ते। बिल्कुलु बिल्कुलु, महिरबानी अनवर भाई। रुॻो हिकिड़े पासे सिकू न आहिनि, ॿिए पासे बि आहिनि। जी साईं। ख़ुशि हुजो। छा था ॿुधायो अॼु? बसि नंढड़ो हिकिड़ो शेर ॿुधायूं था। प्लीज़ ॿुधायो। जले नथियूं जलजनि लिकी मिलनि लोक खां। वाह वाह। जले नथियूं जलजनि लिकी मिलनि लोक खां, अहिड़ियूं अखियूं बेचयूं कंहिंजी कोन ॿुधनि। वाह। अहिड़ियूं अखियूं बेचयूं कंहिंजी कोन ॿुधनि, पिरनि सां परचनि आधी राति ओचितो। इहो आधी राति जो छो परचनि? ॾींहं जो न परचनि?
बस आधी रात ओचितो साईं इश्क हुआ न साईं इश्क अड़े है रात जो आहे अड़े है इश्क हाणे कजे कंहिंसां जान जो जाना न रहियो अदा हा साईं इश्क वारो ज़मानो वियो हली हाय 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 महिरबानी साईं महिरबानी अनवर साईं हाणे पैसे जो कमाल आहे कुर्ब कुर्ब न ईअं बि न आहे दिलनि वारा जेके माण्हू आहिनि उहे इन्हनि शयुनि खे न ॾिसंदा आहिनि जेको दिलि हा साईं बिल्कुलु बिल्कुलु ही ताणी मिड़ी तव्हांखे मज़ाक था कयूं पर हक़ीक़त में हाय। अञा ताईं बि रूह वारा माण्हू आहिनि जेके इज़त ॾियनि था चलो महिरबानी महिरबानी अनवर भाई कुर्ब कुर्ब लख अलाह लख। तव्हांखे ख़ुशि रखंदो सिहत ऐं तंदुरुस्ती ॾींदो। अनवर बलोच फ्रॉम झांगारा ऐं ॾाढो प्यारो असांजो कॉलर आहे जी ऐं मिठो माण्हू आहे प्यारो माण्हू आहे सुहिणो माण्हू आहे हमेशह मोहबतूं ॾींदो आहे थैंक यू वेरी मच अनवर भाई तव्हांजो बि मोहबतूं तव्हांजो बि प्यार मुंहिंजे दिलि जी हार्ड डिस्क में हमेशह ईअं ई क़ाइमु रहंदो सो सावल मारोल जो ख़ूबसूरत गीत आहे प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे साकू यार मनावण आहे भावे सिर दी बाज़ी लॻ जावे एंजॉय दिस ट्रैक एंड ट्रैक खां पोइ वापसि थो अचां केॾांहुं न वञिजो मूंसां गॾु रहिजो रात सजी विच याद तेरी रोंदे सिज उबारम हाल विञायम तोहमत ताने ज़िल्लत ख्वारी सारी सिर ते चायम हाल विञायम जंहिं ख़ातिर थिया बीमार बुढल उहो पुछण यार नायम गाल विञायम बेवफा सारी दुनिया दे बेवफा सारी दुनिया दे उन्हीं सबनी दा सरदार तुम्हें बेबी मेरा यार तुम्हें बेबी मेरा यार तुम्हें बेबी मेरा यार तुम्हें बेबी मेरा यार तुम्हें बेवफा सारी दुनिया दे बेवफा सारी दुनिया दे उन्हीं सबनी दा सरदार तुम्हें बेबी मेरा यार तुम्हें बेबी मेरा यार तुम्हें बेबी मेरा यार तुम्हें बेबी मेरा यार तुम्हें मेरी सोच समझ विच खलल दा यार खलल दा ओ मेरी सोच समझ विच खलल दा यार खलल दा मेरी सोच समझ विच यार खलल दा यार खलल दा मेरी सोच समझ विच यार खलल दा यार खलल दा हर घड़ी आज़ार तुम्हें हर घड़ी आज़ार तुम्हें हर घड़ी आज़ार तुम्हें बेबी मेरा यार तुम्हें बेबी मेरा यार तुम्हें बेबी मेरा यार तुम्हें बेबी मेरा यार तुम्हें क्यों सूर प्याने दे में को कुछ ख्याल ते कर क्यों सूर प्याने दे में को कुछ ख्याल ते कर क्यों सूर प्याने दाए में को कुछ ख्याल ते कर क्यों सूर प्याने दाए में को कुछ ख्याल ते कर प्यार भी तू दीदार तू है प्यार भी तू दीदार तू है प्यार भी तू दीदार तू है बेबी मेरा यार 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 तू है बेबी मेरा
खुश वसदे हो नाल गैरां दे खुश वसदे नाल गरां दे खुश वसदाएं नाल गरां दे खुश वसदाएं एक बुढ़ल कनू बेजार तू है बुढ़ल कनू बेजार तू है एक बुढ़ल कनू बेजार तू है बल्बी मेरा यार 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 तू है बेवफा सारी दुनिया दे बेवफा सारी दुनिया दे उन सबनी दा सरदार तू है बल्बी मेरा यार 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 तू है वेलकम जी, खुश आमदीद भलीकार। अवां सभिनी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार। अवां जूं मोहबतूं, अवां जो प्यार, अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जो अहसासु हिन महफ़िल में आहे शामिल। सो राति जो ख़ूबसूरत पहर आहे, हिन पहर में तव्हांजा मैसेज बि अचनि पिया, तमामु घणा दोस्तनि जा मैसेज आहिनि, उन्हनि खे बि शामिल रखिणो आहे। पर मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मैसेजनि सां गॾु गॾु न का शाइरी मिली वेंदी आहे ॾिसण जे लाइ, ॿुधण जे लाइ, त ॾाढो सुठो लॻंदो आहे। तमामु दोस्तनि मैसेज कया आहिनि, उन्हनि जा मैसेज आउं शामिल रखां थो। हा 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 छा कजे काज़ी मंसूर अली साहब, थैंक यू वेरी मच जी। इज़हार अहमद आहे एंड हमीर अली सुमरो आहे, वकार अली साहब आहे, मलिक सुमेर मूंसां गॾु आहे। मलिक छा हाल आहे तव्हांजो? तव्हां ठीकु आहियो? जॾहिं कंहिं बि थैंक यू वेरी मच। ऐं उरेब अली कातियार उरेब अली कातियार खे भलीकार। अस्सलाम वालेकुम राजा भाई, कैसी तबीयत है? बहुत अच्छा शो है, बट हमारी कॉल नहीं लगती। उरेब अली कातियार फ्राम टंडवाला यार अदा, कॉल लगाईंदा रहो, लगी वेंदी कॾहिं न कॾहिं। सुल्तान पवर आहे भाउ, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। शहबाज पवर फ्राम हैदराबाद से, महिरबानी शहबाज, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहे, वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा, कहिड़ा हाल पुटु? ख़ुशि ठीक? सभु ख़ैर। अमा तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? चाक आहियो? चङियूं भलियूं? हा पुटु, दुआ आहे तव्हांजी, दुआ आहे, तव्हां बच्चनि जी दुआ आहे। ॿियो सभु ख़ैर? सभु ख़ैर, सभु सेट, A1 फर्स्ट क्लास, अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआउनि सां बिल्कुलु तव्हांजे साम्हूं। छा हाल अहवाल, कीअं पई ज़िंदगी गुज़रे? उमरकोट जो कीअं आहे मौसम? ज़िंदगी भली पई गुज़रे, भली सुहिणे नमूने सां। उमरकोट जो मौसम कीअं आहे? भली गर्मी, दिलि वारी गर्मी। एॾी त गर्मी सां पाण पुटु मोहबत कंदा आहियूं न, तंहिं करे गर्मी पंहिंजे पोयां घणी आहे। चलो वेरी गुड वेरी गुड। ॿियो छा हाल आहे? ॿियो सभु ख़ुशी, शुक्र आहे अल्लाह जो। अच्छा पुटु, राति तव्हांजी शो मुंहिंजे ख़्याल में कोन हो, छो भला? ख़ैर हा ख़ैर हो, बसि थोरो टेक्निकल प्रॉब्लम थी वियो, हुनजे करे कोन करे सघियुसि लाइव। अच्छा हले, मूं चयो त भई पहिरियां पैसे KTN चैनल जे पुठियां उहो बंदि थी वियो, वरी पैसे मगर जे पुठियां कशिश उहो बंदि कयनि, वरी पैसे राजा जी सिंध TV। मूंखे डपु लॻो, हा हिकिड़ो त लाइट वारा अञा ॻाल्हाया त लाइट वारा अची बंदि कनि, वरी ॿिए ॾियारे ते ॾिसां त लाइट अचे 2 लॻे। पोइ छा ॾिसो प्रोग्राम? सोलर सिस्टम हणाए न? हा पुटु, सभु कुझु आहे, सोलर आहे, ही आहे, सभु कुझु आहे, पर पोइ घणो बदन थी थो वञे। सोलर जहिड़ी गर्मी में कमु नथा कनि पुटु। चलो ठीकु आहे, भला ठीकु आहे। को गानो वानो त ॿुधाए भला अॼु। ऐं राजा मुंहिंजो सुराण कहिड़ो हूंदो? गानो ॿुधाए गाना ॿुधायो, वेठी ॾिसां। ॿुधा खणी ॿुधा। अचे ई बेड़े को सेरो वेरो ॿुधाए। सेरो बसि इहो ई हूंदो, जीजी ज़रीना जो हथ गुल मेहंदी। हा ॿुधाए उहो ई ॿुधा। सिंगन के लायो, बसि इहो ई ॿुधा न गाए ॿुधा। ज़रीना जो इहो आहे गाए पंहिंजो कहिड़ो हूंदो, जीजी ज़रीना जो गले पाया आहे अहिड़ो। चलो यादि कजांइ सुभाणे ॿुधाइजांइ, ठीकु आहे? हा यादि करे सुभाणे ॿुधाइजांइ।
हाँ पुट सुभाणे ॿुधाईंदासीं। ओके। ॿियो ॿुधायो सभु ख़ैर? सभु अवां ख़ैर। वटि ॿियो ख़बरचार कराची जी मौसम? मौसम ॾाढो ज़बरदस्त आहे। अॼु बि बर्फ़ पई हुई सुबुह। हा बर्फ़ पए तो बर्फ़ अमर ॾे तो उमरकोट में मोकिले ॾियो न। पई हुई ॿाहिरि ॾिठमि बर्फ़, ईअं थोरी चयमि पए वहे बर्फ़ पई हुई। पई हुई, खपाए पियो, माण्हू खपाए पियो हुते ॿाहिरि पई हुई। ॿाहिरि पई हुई केकरनि में मोकिले ॾींहं भला असां। हा इहा ॻाल्हि सही कई, इहा ॻाल्हि सही कई। चलो चलो थैंक यू। अमान गुल पवर चवे थो त निहारे मुस्कुराए शर्माए थी, खूनी नेणनि सां सो हुकुम हलाए थी, हलंदे हलंदे जे नेण सां मुस्कुराए चोॾींहं जे चंड खे बि शर्माए थी, हथनि सां जे रुख़सार तां ज़ुल्फ़ आला हटाए, अण मुदाए तूं बरसातूं वसाए थी, वरी जे अचे खिलण ते चंबेलड़ी लोक सारे पाण सां गॾु खिलाए थी, तुंहिंजी सूंहं जे चंड बि साख खणी पोइ बि पाण खे हर हर सुञाणे थी, जॾहिं बि आई मूंसां मिलण मगरूरीअ सां रोशनियुनि खे वसाए थी। अमान गुल पवर त ख़ुशि नसीब आहे, निहारण सां अखियूं मिलाए थी। अख़्तर बिरोई खे सलाम था कयूं जी, थैंक यू। महबूब मिलण तुंहिंजो मूंसां जे अगरि थी पवे, दर्दनि जो निशान मिटिजी ख़ुशियुनि जो गुज़र थी पवे, सिवा तुंहिंजे रहणु मुश्किल दिलदार ॾुखियो आहे, चई दिलि थी वञी जाॾे मुंहिंजो बि सफ़र थी पवे। हाय हाय जंहिं वक़्तु तुंहिंजूं यादूं दिलि ते थियूं अची कड़कनि, उन वक़्तु मुंहिंजो जहिड़ो पथर जो जिगर थी पवे, अख़्तर खे करे पंहिंजो थो यार छॾियो आहे, सभु ॾुख था वञनि विसरी तोते जे नज़र थी पवे। वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह साईं वाह, महिरबानी सोबिया, थैंक यू वेरी मच जी। वकार अली खे सलाम, ख़ैरपुर मीरस खां वकार लिखियो आहे, अदा कहिड़ा हाल आहिनि? मां ठीकु आहियां भॼन, बसि हिते ई राब्तो थींदो आहे असांजो। हमीर अली सुमरो साहब आहे, हाय अदा कैसे हो? बिल्कुलु ठीकु आहियां। इज़हार अहमद खे सलाम, काज़ी मंसूर खे सलाम, नायरा शेरनी खे सलाम, राजा शोएब डॉल आहे असां सां गॾु, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। रईस बिलावल खे सलाम, थैंक यू वेरी मच जी। सांवल अली बुगियो साहब आहे असां सां गॾु जी, उन लिखियो आहे त कुफर जा कम जे इश्क सेखारे त पोइ छा कयां, मंदिर ऐं कलीसा में विहारे त पोइ छा कयां, छा कजे छा कजे छा कजे। हलो जी कॉल जी तरफ़ अचूं, कॉल आहे छा? हा सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं राति जो ई ख़ूबसूरत पर हिन पहर में पाण हाणे प्रोग्राम जो वक़्तु तेज़ीअ सां पंहिंजी पुॼाणी तरफ़ पियो वञे। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हेलो। हा अहमद ख़ुशि आहीं? दुआ तव्हां ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे न? बसि अदा ये ख़ालिद शाह साहब जो महिरबानी अथई हा ख़ालिद शाह जो जो अॼु प्रोग्राम कयोसीं लाइव, न त कोन थिए अॼु बि। थकासी मस वञी कॉल लॻी आहे। हणबो न आहे बाबा, मिलाए बि आहे, हणबी न आहे फोन जी जी। बोड़ो थी वियो ॿ टिनि ॾींहंनि में, आवाज़ कोन थो अचे। छो? सर्विस कोन, लाइट वई हली। सर्विस काॾे वई हली? लाइट वई हली। लाइट हली वई या सर्विस हली वई? ओ अहमद लाइट वई हली या सर्विस हली वई? लाइट असां वटि वञे थी, पोइ सर्विस मोबाइल जो मज़ो नथो करे। ॿुधाए को गानो शेर ॿुधाए जल्दी। शायर त अहिड़ो यादि कोन आहे अॼु। कोन अथई त बसि पंहिंजो ख़्यालु रखिजे, ठीकु आहे? ओके टाटा बाय। अहमद गिशकोरी असां सां गॾु हुयो भाई फ्राम टाल्ही, ऐं टाल्ही आहे उमरकोट जे पासे में, तमामु प्यारो ॻोठु अदे दोस्त जो अहमद गिशकोरी जो। अहमद ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। अॼु शाइरी कान अथई, अॼु गानो कान अथई, सो अॼु ख़ैर का ॻाल्हि कान्हे, असांजा तव्हां गाना ॿुधो ऐं शाइरी पाण ॿुधो ऐं ॾिसो। सो ख़ैर मोहबतूं प्यार ऐं उन सां गॾु गॾु हाणे प्रोग्राम में आख़िरी कॉल शामिलु रखंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम केरु? जी राजा भाई सोनिया ॻाल्हायांव थी। सोनिया ॻाल्हायांव थी, किथां थी ॻाल्हाई मुंहिंजी भेण सोनिया? कंदकोट खां। कंदकोट खां। भली कार था कयूं पंहिंजी भेण सोनिया खे। ख़ुशि आहीं अदी सोनिया? हाँ जी तव्हां ठीकु हो? आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। छा कंदी आहीं भेण तूं? कॉल छो न खणो पिया? कॉल आऊं वरी खणा ई कोन थो अॼुकल्ह माण्हुनि जी। तव्हां ॾेरी मिस काला आई त सेवा काला त आहियूं न, मसलो इहो आहे काला एॾियूं काला आहिनि हिते बि जो असां माना ईअं खणी खणी थकिजी पिया काला। असां करे करे थकी पिया आहियूं। असां सां बि इहो वॾो मसलो आहे, तव्हां करे करे काला थकिजी पिया आहियो, असां खणी खणी थकिजी पिया आहियूं काला। जी जी सही आहे। ॿियो छा हाल आहे मुंहिंजी भेण जो? ठीकु आहे। छा कंदी आहे मुंहिंजी अदी? जी पढ़दी आहियां। छा में पढ़दी आहे?
स्कूल में। मां वरी कॾहिं चयो तूं जेको आहे सो स्टेशन ते पढ़ंदी आहियां, माण्हू स्कूल में ई पढ़ंदो आहे। कहिड़ी क्लास में? 10th में। मैट्रिक में पढ़ंदी आहियां? जी जी। वाह 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 वाह। प्रोग्राम ॾिसंदी आहियां मुंहिंजो? जी रोज़। रोज़। नालो छा ॿुधाई? सोनिया। सोनिया। चलो सोनिया खे भली कार था कयूं। सोनिया को गानो वानो ॿुधाए पंहिंजे आवाज़ में। जी तव्हां गानो ॿुधायो। असां त ॿुधाए ॿुधाए थकिजी पियो, हाणे तूं ॿुधाए, तुंहिंजो वारो आहे। न हुनजो चमन जो गानो भेण ॿुधायो। तव्हांजो वारो आहे न, हाणे तव्हां ॿुधायो। न जी तव्हां ॿुधायो चमन जो। हीअ हसी ज़िंदगी गुज़री वई, ख्वाब हो या हवा, का ख़बर ई न पई, हूअ बि चाहु ॾेई थोरो वेसाहु ॾेई, पोइ पिरी ईअं वई, का ख़बर ई न पई, हीअ हसी ज़िंदगी। ठीकु आहे? ठीकु आहे। ओके थैंक यू, टाटा। चलो जी, प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे। मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त। इनशाअल्लाह ज़िंदगी क़िस्मत जी तबियत सां त वरी सुभाणे राति जो थींदी अव्हां सां मुलाक़ात। पर ज़बरदस्ती असांखे चयो वियो आहे त कॉल वठो आख़िरी। अस्सलाम वालेकुम। हेलो 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 जी मुंहिंजा राणा, तव्हांखे आउं चवंदो आहियां त आख़िरी कॉल हुई त बसि थी वई, वाइंड अप थी वियो। तव्हां वरी हरू आख़िरी कॉल ॾिनी। ख़ैर का ॻाल्हि कान्हे जी। प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे। मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त। वेंदे वेंदे सुठो सुहिणो गीत अव्हां सभिनी प्यारनि जे लाइ, शमन विराली जो प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़। आई होप त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। मूंखे दुआउनि में यादि रखंदा। का ग़लती थी हुजे त कजो मूंखे माफ़। ऐं सुभाणे राति जो वरी 9 बजे थींदी अव्हां सां मुलाक़ात। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, अल्लाह भाई। हवाउनि जी हलचल ऐं बरसाति आहे, हवाउनि जी हलचल ऐं बरसाति आहे, वेठल वण ते कोयल नवी लात आहे, आहीं दूर दिलबर अलाए छो मूंखां, वसीम वस मुंहिंजे में न जज़्बात आहे। झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पे, झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पे, तो सांघारियल लम्हन याद के वर जाए पे, झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पे, झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पे। गलड़न ते जाना जा सन्हड़ी बूंदा हुई, मूं तंहिंखे छुहण चाहियो, तूं हथ खे मोटाए पई, उहा शोख अदा तुंहिंजी अॼु बि तड़ पाए पई, झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पई, तो सांघारियल लम्हन याद के वर जाए पे, झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पई, झुड़ाली मौसम वरी दिल
जा दर्द जगाए पे। ही खैवणन जे तजले में चेहरो तुंजो, ही खैवणन जे तजले में चेहरो तुंजो, बणियो रूप मुखे सुनहरो तुंजो। जडे हथ छड़ाए वसीम हलियो वे, लगो घाव दिल के ही गहरो तुंजो। दिना खिवण पे तजला रोड़े आई तुमा हुन में, उन वेल हुयो केड़ो एक शोर हवा उनमें। तो भाकुर पाए चयो मुझी दिल घबराए पई। झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पई। तो संघारियल लम्हन याद के वर जाए पे। झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पई। झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पई। प्यार वारल जी ये खुशबू विसारा मां। हिन प्यार भरी रुत में वसीम फसारा मां। पर तुझी इहा दूरी मुझा वहम वधाए पई। झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पई। तो संघारियल लम्हन याद के वर जाए पे। झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पई। झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पई। लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।